खुशनसीबी मुझे याद मुझे PhD करने का मौका मिलो है मजबूरी भी कई पर खुशनसीबी न सका याद थी तो मैं PhD करने के दौरान गुलाम मुस्तफा सोलंकी साहब की दोस्ती भी थी वेजराई ये तमाम घनी वेजराई भी थी अन्य घनी खुशनसीबी थी साईं जी बात साईं अंत चार्ज जो प्यारो माण्हू भी मिलियो मैडम मुझे साहब वेठी आए उन सां गॾु असांखे वेठी थी इस्माइल भी वेठो आहे खुशनसीबी पुठियां खुशनसीबी हिनखे चई सघिजे थो गुलाम मुस्तफा सोलंकी साहब गोरखपुर ते PhD कई ऐं मां कई लुगत नवीसी ते तो साईं मौक़े जो फ़ाइदो वरितो चई जेके मुंहिंजो कमु आहे लुगत नवीसी ते उन ते तो लिखो मां चयो त अञा भलो तंहिं करे मुंहिंजे हिन 300 खत मुश्तमिल नंढो पकारो आहे ऐं उनजो उनवान आहे डॉक्टर गुलाम मुस्तफा सोलंकीअ जूं लुगत ऐं गिरावत नवीसीअ में मतिलबु लुगत हिकु अहिड़ो किताबु हूंदो आहे जंहिंखे विचो विचो पढ़िबो आहे तंहिं करे मां बि कोशिशि कयां थो त मां विचा विचा पढ़ी आऊं हासिल मतिलबु तव्हांखे ॿुधायां सॼो कोन पढ़ो घणो थी वियो माण्हू घटिजी विया आहिनि ऐं ग्रामर अहिड़ो किताबु हूंदो आहे जेके घणा पढ़ंदा ईंदा आहिनि चवंदा ॿोली ॻाल्हाइणु अचे थी भई जुमिलो ॻाल्हाए वञूं तव्हां ख़ैरु आहे सिंधी ॿोलीअ में लुगत नवीसी तारीख़ का घणी पुराणी न आहे 1843 में सिंध जे अंग्रेज़नि जी हाकमियत सां हिन शोबे में पिणु कमु शुरू थियो जंहिंजे नतीजे में पहिरियां ॿोली आई अंग्रेज़ी सिंधी ऐं सिंधी अंग्रेज़ी लुगत जुड़ण ऐं शब्दनि जुड़ थियूं जिन में मोहड़ियो ऐं मुख्य नालो कैप्टन जॉर्ज स्टेक जो आहे जंहिंजूं जोड़ियल ॿई लुगतूं तरतीबवार 1852 ऐं 1855 ईस्वी में छपियूं उनखां पोइ इहो सिलसिलो जॉर्ज छट ऐं परमानंद मेवाराम बि बरक़रार रखियो ऐं उनखे अॻिते वधायो परमानंद साहब खां पोइ ख़ासि नालो आनंदराम टी शाहाणी अलमारूफ़ टी शाहाणी साहब जो आहे जंहिंजी अंग्रेज़ी सिंधी डिक्शनरी त सालनि जा साल तव्हां असां सभिनी तमामु घणी इस्तेमालु कई उनखां पोइ सिंध जे मशहूरु पब्लिशिंग इदारे सिंधी का अकेडमी सिंधी का डिक्शनरी इंग्लिश सिंधीअ जी रिथा जोड़ी जंहिंमें इदारे जी निगाह असांजे मानाए जे दोस्त डॉक्टर गुलाम मुस्तफा सोलंकी ते पई जेको न रुॻो अंग्रेज़ी ॿोलीअ जे ॼाण हुजण समेत तदरीसी शोबे सां बि सॾारियल रहियो आहे ऐं नामियारो अदीब पिणु आहे जंहिं करे वटसि लफ़्ज़नि उन्हनि जी मानाऊं ऐं सुहिणनि नवीस क़ाम जी पेशकश मौजूदु रही आहे सिंधी का इंग्लिश सिंधी डिक्शनरी ते हिकु शुरूआति हुई पर हिन डिक्शनरी ते कयल कमु बहितरीन ऐं नुमाया खां पोइ ॿियूं बि लुगतूं जोड़ियूं ऐं ग्रामर जा कई मुख़्तलिफ़ नोइतनि जा किताब पिणु लिखिया जेकी अनेक छापनि जी सूरत में उस्तादनि ऐं शागिर्दनि में वॾी महिनत माणे चुका आहिनि सभिनी लाइ डॉक्टर गुलाम मुस्तफा सोलंकी जो लुगत नवीसी शोबे में कयल कमु सभ खां अॻु सिंधी का डिक्शनरी इंग्लिश सिंधी जंहिंजो पहिरियों छापो 2003 ईस्वीअ में छपियो इहा लुगत 1056 सुफ़्हनि ते मुश्तमिल आहे जंहिंमें लुगत वारो भाङो जेको आहे 1043 सुफ़्हनि ते आहे ऐं उनजी आख़िर में 7 मालूमाती सुफ़्हा आहिनि इन लुगत जे एडिटरनि में तरतीबवार हैदर बख्श अज़ीज़ गोपाल आसिफ अली अकबर तकोसो ऐं गुलाम मुस्तफा सोलंकी शामिल आहिनि चीफ एडिटर जेको नज़र सां निकिरंदड़ आहे डॉक्टर गुलाम कादिर असांजो गुलाम कादिर जुमिलो साहिबु आहे इन लुगत में लॻभॻि 40,000 अंग्रेज़ी लफ़्ज़नि ऐं इस्तिलाहनि जूं 6 लखनि खां वधीक सिंधी में मानाऊं ऐं सम्झाइण हूंदा आहिनि जंहिंसां इहा लुगत हिकु मुनफ़रिद ऐं निमाया इस्तिलाही थी थिए थी वई इन लुगत के बारे में जिन आलमनि जा रया शामिल आहिनि उन में जिन में डॉक्टर नबील कानबरो डॉक्टर अलाना मज़हर सिद्दीकी डॉक्टर सलीमान शेख प्रोफेसर मोहम्मद अली शेख डॉक्टर कासिम मुगल प्रोफेसर सलीम इमाम प्रोफेसर अली मुतरा दारेशो डॉक्टर याकूब मुगल ऐं डॉक्टर आफ्ताब अबरो शामिल आहिनि जिन इन लुगत की तमामु घणी ऐं सुठी तारीफ़ कई आहे इन लुगत बाबति डॉक्टर आफ्ताब अबरो लिखे थो इन डिक्शनरी जी अहम ख़ासियत इहा आहे त लफ़्ज़नि जी वज़ाहत लुगत जे मञियल क़ाइदनि मुताबिक़ कई वई आहे अॻे में लफ़्ज़ जी बुनियादी माना उनखां पोइ रिवायत में आयल मुख़्तलिफ़ मानाऊं उन बाद समाजी क़दरुनि या माहौल मुताबिक़ माना ॾिनल आहे कुझु मिसाल वटि ॾिनल जी एडिट कयूं था पिया इन्हनि ख़ूबियुनि ऐं घणी महिनत बावजूदि इन लुगत में जेका घुर्ज महसूसु थिए थी उहा आहे उचारनि जी अणमौजूदगी उहा हुजणु घुरिजे ऐं मां तक़ाज़ा रखंदुसि हिन जो जेको ॿियो नओं छापो छपियो वेंदो त उन में गुलाम मुस्तफा सोलंकी साहिबु इन लुगत खे इन हवाले सां वधीक भरपूर बणाईंदो इन लुगत जो वरी नओं छापो जेको वधायल छापे तौर 2016 ईस्वी में छपियो ऐं हुनजो नालो लुगत रखियो सिंधी का एडवांस
डिक्शनरी इंग्लिश सिंधी। यह डिक्शनरी 1137 सुफ़नि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें लुग़त वारो भाङो 1131 सुफ़नि ते आहे ऐं उन में गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब जे कम जी वधीक महिनता इदारे जे पारां कई वई आहे ऐं नूर अहमद मेमन साहब लिखे थो उन में त असांजे दौर जे बेहद ज़हीन स्कॉलर ऐं लेखक मोहतरम गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ हिन डिक्शनरी जो अरक रिज़ी सां रिव्यू करे इन खे मुस्तनद हैसियत ॾेई छॾी। त बीठो कमु आहे उन एडवांस डिक्शनरी में त उनजे एडिटरनि में बि गुलाम मुस्तफ़ा सोलंकी शामिल आहे ऐं सॼी लुग़त जी नज़र सां कई अथनि। इन्हनि ॿिनि लुग़तुनि खां सवाइ डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी पारां हिकु नंढो किताबु सिंधी का 1000 वर्ड्स 1000 लफ़्ज़ पिणु जोड़ियल आहे, जंहिंजो पहिरियों छापो 2007 ईस्वीअ में छपियो। इन किताब में मुख़्तलिफ़ ग्रुपनि में ॾेहाड़ी ज़िंदगी में कमु ईंदड़ 1000 अंग्रेज़ी लफ़्ज़नि जो मानो उचारण समेत सिंधीअ में ॾिनल आहिनि। डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी हिकु वधीक लुग़त सिंधी का साइंटिफिक डिक्शनरी पिणु ठहियल आहे, जंहिंजो पहिरियों छापो 2008 ईस्वी में 180 सुफ़नि ते मुश्तमिल सिंधी का अकेडमी तरफ़ां छपियो। हीअ अंग्रेज़ी सिंधी साइंसी लुग़त आहे, जंहिंमें लॻभॻि 4500 दाख़िलाऊं आंदल आहिनि। इन लुग़त जो नओं छापो 2013 ईस्वी में पिणु छपियो। इन साइंसी लुग़त में मुख़्तलिफ़ साइंसी मौज़ूअनि जा चूंड इस्तिलाह ऐं लफ़्ज़ मुतरादिफ़नि ऐं मानाउनि सां शामिल कयल आहिनि, जिन ते सुठी महिनत कयल आहे। डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी मुरशद कयल हीअ साइंसी लुग़त हिकु इब्तिदाई कमु आहे, जेको ख़ासि तरह शागिर्दनि जे लाइ रमायो आहे। इनखे मथी सतह जे शागिर्दनि उस्तादनि ऐं साइंसी इल्मनि सां दिलचस्पी रखण लाइ कारगर करणो पवंदो। डॉक्टर सोलंकी जो ग्रामर नवीसी में कयल कमु ग्रामर जे किताबनि जा नाला इख़्तिसार सां पेश कजनि था। डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जो सिंधी शागिर्दनि ऐं उस्तादनि लाइ अंग्रेज़ी ग्रामर ते घणो ख़ासि तरीक़ी कमु कयल आहे। संदसि इन मौज़ूअ ते लिखियल किताब छपी मक़बूल थी चुका आहिनि, जंहिं ते केस ॾियूं था। हेठि मालूमात खाते संदसि लिखियल किताबनि जा नाला पेश कजनि था। सिंधी का अप्लाइड ग्रामर ही 3 जिल्दनि में आहे। सिंधी का बेसिक ग्रामर, सिंधी का अप्लाइड इंग्लिश, सिंधी का स्टैंडर्ड इंग्लिश, सिंधी का इंग्लिश स्पीकिंग कोर्स, सिंधी का 3 फॉर्म्स ऑफ वर्ब, सिंधी का फ्रेजल वर्ब, सिंधी का टेंसेस ऐं सिंधी का मॉडल एसेज एंड लेटर्स सभई सिंधी का अकेडमी तरफ़ां किताब नमूने छपिया आहिनि। इन्हनि तदरीसी किताबनि खां सवाइ संदसि पारां ब्रावी ग्रामर जो उर्दू तर्जुमो पिणु कयल आहे, जेको ब्रावी अकेडमी कोयटा छपायो। हासिल मतिलबु डॉक्टर सोलंकी जो अंग्रेज़ी सिंधी लुग़तुनि ऐं ग्रामर जे किताबनि में हम कमु कयल आहे, जंहिं जे बुनियाद ते खेसि बजाउ तौर ते मरूफ़ लुग़त नवीस ऐं इंग्लिश व्याकरण माहिर पहुची सघे थो।